मुझे तर जो हाल जे पुछंदे मुझे तर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरदड़ा बर जो हाल जे पुछंदे बरदड़ा बर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो अख उन्यारा मुँह उन्यारा मिर्ग उन्यारा नैन मिर्ग उन्यारा परमत वारा नैन परमत वारा छमरा छपर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो। नाज़रीन विरपोकास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु असीं मिठी जे जेको हिकिड़ो ॻोठु आहे जेको हरियार हुन में असीं मौजूदु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हुकूमत जी दावान बावजूदि अञा ताईं थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में जंहिंमें नंगर पारकर आहे छाछरो आहे डीपलो आहे या मिठी में रोज़ानी जे बुनियाद ते मासूम ॿारनि जो मौत जो खाज बणिजी रहिया आहिनि। जॾहिं त हुकूमत जी इहा दावा हुई त हिन वक़्तु थरपारकर ज़िले जे अंदरि जेके टोटल ॿारनि जे मरण जो तइदाद मीडिया रिपोर्ट मुताबिक़ 100 ॿारनि जा तइदाद जेको आहे रोज़ान जी बुनियाद ते मरनि था। उन खां अलावा अञा ताईं मिठी जेका इस्पताल आहे जेका जो मिठी ज़िले जो थरपारकर जो हेडक्वाटर आहे उन में बि अञा ताईं डॉक्टरनि जी खोट आहे। उन खां अलावा नंगर पारकर ऐं ॿियनि तालुकनि में बि अञा ताईं डॉक्टरनि जूं बि खोटूं आहिनि। उन खां अलावा हुकूमत इहा दावा कई त असां हिते जे माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं, हिते जे माण्हुनि खे जेके बुनियादी सहूलियतूं ॾींदासीं, मगर तक़रीबन सॼे ज़िले जी असां बि सर्वे कई आहे। सिंध टीवी न्यूज़ पारां बि इहा सर्वे कई हुई। अञा ताईं जेके हुननि खे के बि जेके बुनियादी सहूलियत मेन आहे पाणी, अञा ताईं हुननि खे पाणी जी बि का सहूलियत न मिली आहे। हुनजे ॻोठनि ते जेको हुतां जे जेके थर जे रवासियुनि जो जेको आहे गुज़र सफ़र सॼो चौपाई माल थिया, जेके किरोड़ रुपया फंड बि अचनि था, उन बावजूदि हितां जा जेके डॉक्टर हिन वटि कोन था अचनि। उन खां अलावा ॻोठनि ताईं के बि अहिड़े टीमूं कोन पियूं वञनि। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो खोड़ सारा अहिड़ा ॻोठनि जेके अञा ताईं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। जॾहिं त TMA में जेके सॼे ज़िले जे मुख़्तलिफ़ TMA में किरोड़नि रुपयनि जा बजट हुअण बावजूदि जेके थरपारकर जे जेके ॾोरांहें इलाइक़नि में माण्हू रहनि था उते अञा ताईं पाणी जी का सहूलियत कोन्हे। अचो त उन हवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। चाचा नालो छा आहे तुंहिंजो? सुठो चाचा कहिड़ा मसइला आहिनि भला थर में? ॾुकार अञा आहे या ख़तमु थी वियो आहे? ॾुकार अञा हले पियो न। हा कहिड़ा मसइला आहिनि भला थर में? हिन वक़्तु हुकूमत चयो आहे असां सभु जेके मसइला पूरा करे छॾिया आहिनि। कहे पई के असां कोई शइ कोन मिली आहे, न को माल न को डॉक्टर माण्हू वारा बेचारा उहो ई को आया आहिनि। डॉक्टरनि जेके टीमूं पहुचनि थियूं ॻोठनि जे अंदरि? न हिकु ई आया त उहो कई कोन्हे गया लिखी भॼी गया। तव्हांजे ॻोठ में भला कहिड़ा मसइला आहिनि? असांजे ॻोठ हज़ार असांजो ॻोठ आहे न। असांजे ॻोठ में मसाला कुल न को पाणी, न को न को माल न बुख, हाणे माण्हू न बुख ऐं कुल बात यहीं। स्कूल वग़ैरह आहिनि? स्कूल आहिनि उहे स्कूल असांखे तव्हां पारो माण्हू अचे हुनखे पाणी असीं किथां वठी आणे पीआरियो। एॾी असांखे पाणी जी तकलीफ़ आहे। माल आहे जेको पर में वठो जंहिंखे 12 महीना खां मथे ॾींहं थिया आहिनि, हू माल खे हथनि सां चारे चारे हाणे ॿचनि खे जो पेट भरिया जा माल खे असीं चारियूं। हाणे हू माल पे मरण ते हाणे बीठो आहे, मरे थो। हाणे ॾियूं छा? चाचा माल जा डॉक्टर वग़ैरह अचंदा हिते? न हिते आरूं अॻो साहब हिकिड़ो माण्हू असां वटि जेको माल खे ई ॾियण था, सुई था लॻाऊं, कोई हिनखे दवा था ॾियूं, को बि माण्हू असांखे कोन आहे। केतिरी आबादी हूंदी तव्हांजे हिन ॻोठनि जी? केतिरा घर हूंदा हिते? पार से परा आहिनि साईं। हा पार से परा आहिनि घर। हा घणा? 800 परा घर हो ये ॻोठ में। लाइट वग़ैरह आहे? हाँ लाइट बिजली आहे? बिजली आहे। आओ बिजली आहे, बिजली आहे। ॿियो असांखे सहूलियत कहिड़ी आहे? वॾे में वॾो त असांखे पाणी जो ॾुख आहे। ही आहे
हींअर ही हिते हाणे मतिलबु धणी जे नाले ते ही कैंप लॻी आहे त हुनखे हुतां पाणी घुरायो हिते पाणी हाणे असीं किथां एतिरी पब्लिक खे पीआरियो किथां पाणी तव्हां आणींदा आहियो जॾहिं हिते को मिठी हिते का अगरि ख़ुदा न खासा मयत थी वञे या ॿियो कहिड़ो मसइलो थिए पाणी किथां आणींदा आहियो? पाणी असीं मिठी खां था घुरायूं, मिठी खां घुरायूं त टकूं आहिनि ही टांकी था भरायूं। केतिरे जो पाणी मिलंदो आहे तव्हांखे? पाणी हिते पाणी अचे थो 4000 में। हिते पाणी घणा ॾींहं पाणी हलंदो आहे इहो? पाणी हाणे महीनो 2 महीना हलनि तव्हां पहिरों माण्हू हीउ आयो हू आयो अधु आयो हुनखे पाणी नथा पीअनि। पाणी आहे माण्हू मानी था करनि। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को मिलियल आहे जिन TMA में हिननि फंड हूंदा आहिनि उहे भला तव्हांखे इहे खूह वग़ैरह भरे ॾियनि था या न? ही तला ठाहियो आहे हिन मां पाणी हिन जे 4 टंकूं में हुते उछलियो आहिनि। हू ख़लास के ॻोठ माण्हू उन जा काढियल हू सभु खणी विया ॿियनि ॾेहनि मां खणी भरूं था उन छा करियो। सर तव्हांजे हिन ॻोठ हरियाड़ केतिरा घर आहिनि हिते ऐं हिते कहिड़ा मसइला बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? बुनियादी मेन मसइलो हिते असां वटि पाणी जो आहे, ठीकु है। बाक़ी हिन साल त ॾुकार आहे, ठीकु है। हू त माण्हू आहे या माल आहे हर शइ जेको त परेशान आहे। खाधे पीते में जेको माण्हू आहिनि हू परेशान आहे। लॾ पलाण असां वटि तमामु घणो थियो आहे, ठीकु है। हू जेको त ॿाहिरां जे इलाइक़नि में माण्हू वियल आहिनि पंहिंजे जेको खाधे खुराक लाइ हू माण्हू मजबूर आहिनि, माल जी छा करे सघनि था। न हिते हुकूमत जो दावाऊं त हुयूं असां हिते जेके सिहत जूं सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि, पाणी बि असीं उन्हनि खे पहुचायूं पिया ऐं उन खां अलावा जेके माल हिते जे माण्हुनि जो गुज़र सफ़र सॼो चौपाए माल ते उन्हनि जा बि असां डॉक्टर मोकिलिया आहिनि। भला तव्हां छा था सम्झो भला उहे शयूं सभु जेके हुकूमत ऐं हितां जे इंतिज़ामिया ॻाल्हि कई आहे उहे शयूं आहिनि या न? न पाणी बाणी असां वटि का शइ कोन मिली फ्राम कुझु कोन। बाक़ी डॉक्टरनि जी जेको ई टीम जेको हिकिड़ो 2 चकर उहा असां वटि आई हुई। हींअर छा भला बीमारियूं आहिनि सर्दी जे मौसम में? जाम है बीमारी ॿारनि में जेको त उहा बीमारी आहे, वॾनि में हू सर्दी जो जेको टाइम आहे न हिन ते बीमारियूं जाम आहिनि। ऐं वॾे में वॾो जेको त पाणी जो बहिरान उन जे करे जेको डायरिया आहे ॿियो टियों जेको खारे पाणी में थींदो। कहिड़ा कहिड़ा ॻोठ लॻनि था हिते तव्हांखे वॾा जेको? असांखे ॻोठ खे मैयार ॻोठ में भर में आहे, ठीकु है। हू बि लॻे थो असांखे भारू जो तड़, गोपा तर ऐं हीअ जेड़ू आहे, आसार आहे या ढाणी आहे, इहे असांखे सभु वेझा वेझा ई आहिनि। इन्हनि सभिनी हेडक्वाटर जी वॾा वॾा ॻोठ आहिनि हिते का भला आहे का डिस्पेंसरी वग़ैरह या हेल्थ जी सहूलियत आहे न? हिते कई ॻोठ में कोन्हे। हीअ जेको आऊं ॻोठ ॿुधायां पियो न हिन में कंहिं में कोन्हे। हिते असां वटि ख़ाली डिस्पेंसरी ठहियल आहे, ठीकु है। उन ते न पटियालो न कोई डॉक्टर या कंपाउंडर का शइ कोन्हे। ख़ाली जेको ठहियल आहे बसि। बाक़ी ॿियो जेको त कपाउंडर वपाउंडर असां का शइ न। सर हिननि ॻोठनि में कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि? सर हिननि ॻोठनि में बुनियादी मसइला इहे आहिनि त हिते को बि माना सिहत जी सहूलियत कोन आहे। इस्पताल आहे त हुन में डॉक्टर कोन आहे। ॿियो त घणे भाङे भर वारे ॻोठनि में कोई इस्पताल आहे कोन। असां वटि हिकिड़ी डिस्पेंसरी आहे, उन जो अञा कमु बि मुकमल कोन थियल आहे ऐं हुनजो कमु अञा हले पियो। को बि डॉक्टर वग़ैरह कोन आहे। हितां खां असां जेकर बीमारी हुजे थी त मिठी वञूं था। हितां खां 2000 3000 गाॾी किराए वठे थी। ऐं बाक़ी जेको आहे पाणी जो वॾो मसइलो आहे। थर में मुसलसल 3 सालनि खां ॾुकार आहे। हींअर जेको हीउ 4 साल बि ख़तमु थियो आहे, 12 महीनो आहे। पर इन में तव्हां कीअं था ॾिसो हाणे सर्दी जे मौसम में भला हीअ जेके ॾुकार सटियल वारनि जी छा पोज़ीशन हूंदी? उन्हनि जी पोज़ीशन तमामु ख़राबु आहे, ठीकु आहे। उन्हनि वटि माण्हू हिकिड़ो त माण्हू ग़रीब आहिनि, उन्हनि वटि ओॾण लाइ रलियूं बलियूं। तव्हांखे को रिलीफ मिलियो आहे ज़िले इंतिज़ामिया तरफ़? असांखे का बि रिलीफ कोन मिली आहे। सिर्फ़ु कणिक हिकिड़ी उहा मिले थी, बाक़ी ॿियो रिलीफ को बि कोन आहे। बाक़ी जानवरनि जो को बि डॉक्टर कोन आयो आहे। बाक़ी माण्हुनि जा डॉक्टर आया 2-3 चकर उहे विया जा। केतिरा अहिड़ा ॻोठ हूंदा तव्हांजे हिते भर पासे जेके इन बुनियादी सहूलियतुनि खां महिरूम? कहिड़ी यूनियन काउंसिल आई? यूनियन काउंसिल चेलारा तक़रीबन 10-12 ॻोठ हूंदा भर में, उनमें का बि सहूलियत कोन आहे। नाज़रीन हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया जूं दावाऊं त वॾियूं आहिनि, असां हिते जेके सभु सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, मगर तव्हां हिते जेको 3000 खां वधीक आबादी रखंदड़ ॻोठ आहे उहो जेको तव्हां ॾिसो सभ खां वॾो जेको मेन बुनियादी मसइलो पाणी जो आहे। त हिकु जेके तव्हांजा जेके ॿारड़ा स्कूल वञण जे बजाए पंहिंजे घर लाइ पीअण जो पाणी खणी पिया वञनि, जेके 4 गॾु जोटे उन खां पोइ पाणी जो सिर्फ़ु हिकिड़ो जेको दॿो या 2 दिलनि जेतिरो पाणी कढंदा आहिनि। जॾहिं त उन खां अलावा हिननि वटि को अगरि जानवर गॾु या न हूंदो आहे त हिते हिन ॻोठ जा रवासी जेके 10 खां 15 माण्हू गॾिजी करे रसो छिके पाणी कढंदा आहिनि। जॾहिं त हितां जे इलाइक़े वासियुनि जो इहो चवणो 300 फुट खां वधीक जेको खॾो हीउ आहे, उन खां पोइ बि हिते पाणी जेको आहे बिल्कुलु खारो थो मिले। जॾहिं त हिते जे TMN वटि बजट आहे, करोड़ रुपयनि जा बजट आहिनि, उन बावजूदि हिननि ॻोठनि ते अञा ताईं शायदि कंहिंजी इंतिज़ामिया जी नज़र न पई आहे त इहे साॻिया ॻोठाणा जेके ग़रीब मिसकिन ऐं जेके ॾुकार सटियल माण्हू पीअण जे पाणी लाइ बि महिरूम आहिनि। अचो त हिन वाले सां ॻाल्हि ॿोल करियो। हीउ कीअं पाणी कढंदा आहियो? भला केतिरा फुट खॾो आहे? जी 250 फुट आहे। 250 फुट हेठि हूंदो पाणी भला हिते मिठो आहे? न मिठो न, बिल्कुलु कड़ो। इहो तव्हां जेको चेक कयो इहो साॻियो कातल आहे पाणी।
ज़हर आहे बिल्कुलु। पाणी भला तव्हांखे इहो ज़िले इंतज़ामिया या हितां जे ॾिनो आहे या तव्हां पंहिंजे तरफ़ां न न हीअ हर शइ असां पंहिंजे तरफ़ां ई कई हुई, पंहिंजे तरफ़ां। खूह ते केतिरो ख़र्चु ईंदो आहे? हिन में तक़रीबन 5 लख रुपया थी वेंदो। हींअर जेको हले पियो सिस्टम 5 लख रुपया हिन ते ख़र्चु आहे। केरु खोटींदो आहे 300 फुट ताईं? मज़ूरी ते खोटाईंदा हिते असां वटि जेको मज़ूरी कंदा आहिनि माण्हू, ठीकु आहे। हिनखे छा चइबो आहे जेको पाणी मथे जेको छिकिजे पियो हिनखे? बोणी हा, पहिरें जेको त वॾा बोणो आहे, हीअ नंढी बोणी आहे, ठीकु आहे। हिते हर सिस्टम आहे, जेकर उठनि में असां कढंदा आहियूं त वॾो भोण लॻल हूंदो आहे, ठीकु आहे। हीअ जेको गॾाइनि में नंढी बोणी आहे, बाक़ी छिकण लाइ इहो जेको त बोणी हूंदी आहे, बाक़ी छिकण लाइ इन साॻे में छिकूं पिया पाणी बसि। चाचा केतिरे अरसे खां इहो भला मुसलसल इहे खॾा जेके खूहनि हुन खूहनि जो पाणी तव्हां पियो था? साईं ही 7 पीढ़ियूं थियूं आहिनि। ॿुधो न को हिन अॼुकल्ह जी कान्हे, ही 7 पीढ़ियूं थियूं। चई माइट बि इहो साॻी, हुन जा बि माइट इहो साॻी धंधो खॾूं खोटी पोइ हुन मां पाणी कढी सिरनि सां ॿधनि था, तो डुड़ी गॾती थी वई भेड़ी, सो हुन खां पाणी कढी पोइ मां पाण बि पीअंदा आहियूं, माल खे पीआरींदा आहियूं। पाणी त सफ़ा कड़ो आहे, कीअं था तव्हां पाणी? बसि हाणे पीए असांखे बसि उहा अलाह खलकिया अहिड़ा आहिनि, हाणे असांखे लिखियल ई आहे, हाणे असां छा करूं, असांखां ऊपर अथई ॻाल्हि। असांजा माइट, असांजा ॾाॾा, असांजा परॾाॾा पीता हे पाणी, माल न आहे पाल असीं आहे पीता। हिन में भला बीमारियूं पैदा थियनि थियूं जेके खारो कड़ो पाणी? इहे पैदा थिया कोन्हे, थिए थी नंढा ॿार नंढी कई उहा पाऊं था दस्त हलिया जाए, दस्त जुलाब लॻंदा। हाणे वॾा जेके आहे उहा न आहे, पीआं था पीए चोबनि चवनि त गबो पिटाऊं, अहिड़ो पाणी आहे। हिन में ही पाणी सतो बादी खॾे में पियो रहे थो, तो हुन मां लट पई सघे थी, गुंजी पई सघे थो, हुन मां सभु हू पाणी असीं पियूं कई नमूने भुल सां पोइ हू रिढ़ी थो वञे हिन पेट अंदरि, तो हुन मां ख़राबु हुते बीमारी थी थिए थी। जी त आहिनि कहिड़ियूं बीमारियूं भला तव्हांजे ॻोठनि में? असांजे गांव जेको हरियार में ना बीमारी ख़ासि करे वो पेट में ना सूर पर धड़को ऐं तो ब्लड प्रेशर किरे थो ऐं बीमार तमामु डॉक्टरां बि ख़बर कोन थी पए बीमार बाबा कहिड़े कहिड़े आहिनि जी करे करे गांव से जेका खेतो पटेल उहो गांव है तो हरियार गांव रो अच्छा ना है ऐं कंपनी असां वटि कमु करे पई तो महिरबानी शुक्रिया। पहिरीं केरु हिते आयो आहे भला तव्हां वटि? पहिरीं अॻे का टीम आई आहे? कोई भी टीम असां वटि ख़ासि कोई मेन असांजे गांव न गांव में ना कोई आया न कोनी आया, हरियार में कोई ना कोनी आई है। धड़के बीमारी है अने हिए मतलब सोजी है, एज बीमारी है। हाँ पहिरीं के डॉक्टर वग़ैरह आया न? ये तो घणा इलाज करायो, इलाज लगे को तो अमरकोट में इलाज करायो है, इलाज लगे को तो
हींअर सी आहे भला कीअं आहे तव्हांजो गुज़र सफ़र को भला हुकूमत जे तरफ़ां का शइ मिली आहे न? कहीं को मिलियो है असां आन शइ को मिली है सफ़ा कहीं को मिलियो है सी है न सी में और असांजा आपरे लतर ट्रोगड़ा आहिनि जेको हूअं पिया रहां था बीजो कहीं को मिलियो असां कहिड़ियूं बीमारियूं भला हिते? बीमारी बीमारी अब्बा ये ने सूल पठा में सूल अखियां से अंधे बीमारी उठे संगा कोदानी जो असां जन्म दा घणो है बात असां ना हुकूमत कारी टिके करे कोनी नको असां ना कई ने नो अमा जो अल्लाह साईं दे जो असां ना ये हुकूमत दे हो ता का आज के सरकार असां का गरीबाना कुछ को जुड़ियो को थर में यको डुकार लगो पिया पर हिनन गोठन में पेरी के डॉक्टरन जी टीमू या के एड़ा दस्तरखान लगाया ना को आया ए आया मां जी अचो मतो से ता आया सा को नीति ते कैप न को बेप इते आया है हींअर ॿारनि में भला बीमारियूं आहिनि सियारे में? हो बीमारी चारा प्याए को टिकी को न मरे बजे की करा गरीबा ना कौन दे बा गरीब माण्हू रो कोई हाल को नहीं बा वो भगवान दे बीजो जेको आवे वो वॾा ढूंढा वाला खाए बीजो गरीब वाला कई को दे। नाज़रीन हिते जे रवासिन जा तव्हां वीचार ॿुधाईंदा हिननि जे औरतुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा हिननि जो चवण हो त हुकूमत जूं दावाऊं त आहिनि चवण त गवर्नमेंट जूं त वॾियूं दावाऊं हुयूं मगर असांखे हिते ओढ़ण लाइ को न कंबल मिलियो आहे न का शइ मिली आहे सिर्फ़ु कणिक जेकॾहिं ॾिनी आहे उन खां अलावा का शइ कोन मिली आहे हिन वक़्तु असां सां गॾु हिन ॻोठ जो जेको आहे चङो मुड़ुसु मौजूदु आहे हुन सां था ॻाल्हि ॿोल करियो। चाचा नालो छा आहे तुंहिंजो? कैद सिंह। चाचा हिन ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि? ॻोठ में पहिरीं पाणी जो मसइलो आहे ॿियो जेको बि अस्पताल न आहे अस्पताल आहे पर अञा ताईं खुलियल न आहे कमु कोन थियो आहे बाक़ी मसइला पाणी जा आहिनि 8 क़ौमूं हिन ॻोठ में रहनि थियूं 4000 आदमशुमारी आहे तमामु वॾो ॻोठ आहे गवर्नमेंट कणिक ॾिए थी बाक़ी ॿियो को बि असांखे सहारो अञा ताईं कोन मिलियो आहे। डॉक्टरनि जूं टीमूं अचनि थियूं हिते पहिरीं? डॉक्टरनि जूं टीमूं पहिरीं हिकिड़ी टीम आई हुई उहा बि असां ॿुधो त इन्हनि जी हुई ॿियो हिकिड़ी मेडिकल डॉक्टर पहिरीं हुई पर कोन आयूं तंहिंखां ॿारनि में बीमारियूं आहिनि भई ॾिसो पिया तव्हां रूबरू पाण हिते लॻियूं पियूं आहिनि ॿार मायूं खणी वेचारियूं औरतूं किथां खां अची पहाड़नि मां लथियूं आहिनि। नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो नालो चतर सिंह आहे साईं। पहिरीं भला के अहिड़ियूं कैंपूं लॻियूं या हिन ॻोठनि में का डॉक्टरनि जी टीमूं या हिते सिहत खाते जी टीम आई हुजे या ॿिया कहिड़ा पाणी पीअण वारा या को अहिड़ो जेको हिकिड़ा ॿ आया कहिड़ा मसइला तव्हां? हींअर असांजा मसइला पहिरीं ॻाल्हि त हीअ आहे जेको तव्हां ॾिसो पिया मूवी भरियो पिया या जेको आहे गुरबत आहे पहिरें शर्त में इहो आहे त असांजो इहो मुल्क एॾो त वीरान आहे हिकिड़ो पाकिस्तान जो हिसो आहे गवर्नमेंट असांखे को तवज़ो न ॾिनो आहे छो त हिन में अहिड़ा बि जोधा थिया जिन अंग्रेज़नि सां जंगूं कयूं असीं जे शाख सां राब्तो रखियो न असीं राजपूत जो ठाकुर आहियूं ठीकु आहे उन्हनि में जोधा जेको हथनि ते जेको तिरियुनि ते तेल ॿारे उन्हनि सची न कई किथे उहे लिकियल आहिनि पर पोइ बि असांजो जेको आहे कंहिं हिते जेको ही क़ौम रहे थी हिन में हिंदू मुस्लमान सभु गॾु खाइनि पिया इहो छाजे करे खाइनि था इन जे करे गुरबत जे करे न त को पंहिंजे ॿार बचे जी झूंपड़ी में जेको रहे थो उनखे इज़त प्यारी आहे पर हिते छा आहे त इहो जेको आहे इन जे करे बुख जे करे असांखे पहिरीं शर्त में गवर्नमेंट जेको रिलीफ ॾिए पई हिते उहो रिलीफ न ॾिए पई असां ते हीउ जेको मायुनि ते गंदी आहे या असांजे मथे ते कपिड़ो आहे इहो लाहे पई गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे आउं चवंदुसि ज़िलो गवर्नमेंट खे बि चवंदुसि गवर्नमेंट असांजी ॿोली ढाटकी में चवंदा आहिनि गवर्नमेंट माई बाप आहे माई बाप न आहे पर इहो असांजो जेको परदे पाए पाए छो त परदो लाहे पई इन जे करे कार्ड आहे हर कंहिं माण्हू वटि उन कार्ड ते रिलीफ ॾिए कोई इदारो ॾिए या गवर्नमेंट ॾिए थी उहो ॾे रिलीफ ॾे असांजे माइयुनि खे जेको फोटो हिकिड़ो तव्हां जीअं कढियो पिया अॼु ईअं कढियो 2-3 ॼणे खे मूंखे ॾिनो तव्हांखे मिलियो ॿिए कंहिंखे मिले कोन थो लखनि ते उते मायूं वञनि उन जे करे को बि गवर्नमेंट जे करे इंतज़ाम करे त सुठे नमूने जीअं अॼु ई कयो आहे। अमा छा थियो आहिनि ॿारनि खे? बस वीचारा बीमार आहिनि असीं मिसकीन वेठा आहियूं हरियार जे पाड़े में ओतिरी असांजी ढाणी स्कीम अचे असांखे ठुप कान था ॾे हरियार वारा असांखे खारे पाणी ते लोधे स्कीम अचे उन्ही खे असांखे लोधे असीं केॾांहुं वञूं अबा बीमारी जेकी हले पई उहो हले कंहिंखे दस्त कंहिंखे कमज़ोर कंहिंखे खी असीं मिसकीन माण्हू असांजी कहिड़ी सॾु कान थो सुणे बीमारियूं पाणी ॿियो टियों सभु मसइला हलनि पिया ऐं ॿुधायां हा कंहिंखे तप वग़ैरह अचे थो त उहो हिते असीं डॉक्टरनि में नथा पहुची सघूं। मुंहिंजे तर जो हाल जे पुछंदे मुंहिंजे तर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो
रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरंदड़ा बर जो हाल जे पुछंदे बरंदड़ा बर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं उमरकोट ज़िले जे ॻोठ करने जे तड़ में। हिते तव्हां पाण ॾिसंदा हूंदो हिते हिकु जेका आहे रिलीफ फाउंडेशन जे तरफ़ां हिकु कैंप लॻाई वई आहे। हिते जा जेके नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा जेके मुख़्तलिफ़ ऐं पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि उन हवाले सां असां गॾु हिकु मासूम ॿारड़ो बीठो आहे। उनजा तव्हां पाण गले जा ॻल ॾिसी सघो था या गले जूं बीमारियुनि समेत जेके मुख़्तलिफ़ पुरसरार बीमारियूं अचो त उन हवाले सां जेको बीमारी में मुब्तला ॿारड़नि सां ॻाल्हि ॿोल करे वञो। छा चवणा बाबू तुंहिंजो नालो छा आहे? शौकत। छा थो थिए तोखे? गले में सूर। केतिरे अरसे खां आहे? ॾींहुं घणा थिया? ॾींहुं केतिरा थिया? 10 ॾींहं थिया। कहिड़ो ॻोठ आहे भला? एक गोठ है करने उतड़। हाँ जी हाँ। ये केतरे अरसे का बीमार है? ये इन्हें के मना यार तकरीबन 4-5 महीना थी है ना। जी हाँ। ऐं ॿियनि छोकरनि के गलियूं पाइन सही बुखार है वगैरह जुकाम ये वगैरह शगैरह जाम आहिनि उन जे करे ना डॉक्टर है ना ॿियो आहे केरु कोन आहे इलाज लाइ बि। हिते पहिरीं भला के डॉक्टरनि जूं टीमूं वग़ैरह पहुतियूं आहिनि? न हिकिड़ी बि कोन अॼु तक कोन पहुती आहे। असीं 66 में हिते आया जेसीं ताईं को टाइम हिते कोन आई आहे। न सरकारी डॉक्टर आहे न ॿियो आहे न केरु कोन आहे। केतिरा घर आहिनि भला तव्हांजा हिते जेके नंढड़ा? घर थींदा तक़रीबन 150 घर बस्ती थींदी। कहिड़ी क़ौम जा माण्हू अक्सर करे रहंदा हिते? सभु नोड़ी रहंदा आहिनि साईं। जी हाँ। भला पहिरीं का कैंप वग़ैरह या हुकूमत जे तरफ़ां या हितां जे ॿिए जे तरफ़ां का कैंप वग़ैरह लॻी आहे न? न साईं कोन लॻी आहे कॾहिं बि कोन लॻी आहे। ॿिया कहिड़ा मसइला आहिनि ॻोठ में भला ॿियूं कहिड़ी बीमारियूं आहिनि या मसइला आहिनि? बीमारी में कुछ कोन्हे साईं असां वटि पाणी बि कोन्हे ऐं वग़ैरह जेको माल आहे सो बि माना बुख ते आहे का शइ कोन्हे। पाणी असां हितां 11 किलोमीटर ते वठी ईंदा आहियूं जेकॾहिं अगरि 11 किलोमीटर ते न ईंदो आहे त असां हितां खां 45 किलोमीटर उतां खां टकियूं घुराईंदा आहिनि 7,000-8,000 घुरंदियूं किथां खां वठी अचूं असां। उन जे करे असां हाणे हिते ई कड़ो पाणी आहे कुझु कड़ो आहे कुझु तड़ बि सुकी विया आहिनि। हाणे 3 साल थिया आहिनि डुकार लॻो पियो हाणे कहिड़े पासे वञूं? हा थींदो अॻे माल चारींदा माल त आई कोन डुकार वधी वियो सफ़ा बेरार माल मरे थो माण्हुनि वटि सीधो ई कोन इहो हाल थी वियो आहे डुकार भॼी वियो बेरार कुझु चरण न कुझु माल न नी आहे। त पाणी किथां आणींदा आहियो तव्हां? पाणी कड़ुओ आहे तरान घणो ई पियो आहे पाणी घणो ई पियो कपिड़ा धोअण न ॿीजनि पीअण जहिड़ो कोन्हे माल वीचारो पीए थो माल पीअंदो। खारो पाणी पियो त हिन में के बीमारी वग़ैरह त कोन्हे थिए? बीमारी कोन्हे बीमारी थिए थो के सुए हणाए वरी उथियनि। केतिरे अरसे खां तव्हां हिते वेठल आहियो? वेठे 5-8 में आया 5-8 न केतिरा साल थिया 50 थिया 50 में घटि हुसे 50 थिया पर पूरा 50 साल थी गया 5-8 न। 50 साल जे अंदर बि तव्हांखे को रोड रस्तो बि कोन मिलियो आहे तव्हांखे को कुझु कोन मिलियो कुझु रोड ने रस्तो बेरार पई आहे सफ़ाई बेरार बेरार। घर में डुकार काद जंहिंमें का बि हिते न गाह आहे न का खाधे पीते जी शइ आहे का बि शइ कोन्हे ऐं पाणी मतिलबु कड़ू आहे खारो आहे अॻे बरसाति पवंदी त कुझु तड़ मिठा थींदा हाणे सफ़ा कड़ा खारा आहिनि। पाणी छा तव्हां पैसनि जो था वठो या पाणी तव्हांखे किथां थो अचे? पाणी असांखां अचे किथां पैसनि जो वठूं पियो टैंक मां ठाहे रखूं था पिया गुज़ारो पिया करूं ॿियो छा करियो। नाज़रीन उमरकोट ज़िले जे ॻोठ मुंधार वासियुनि जा तव्हां मसइला ॿुधा हूंदा हुनजा वीचार ॿुधा हूंदा। हीअ जेके बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहिनि उन हवाले सां हिकु असां सां गॾु बुज़ुर्ग मौजूदु आहे जेको हितां जेको पाणी आयो आहे तलाउ में उन खां पोइ हितां पखाल ज़रिए उठनि में खणी थो वञे उठनि ते खणी थो वञे अचो त हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियो। छा नालो छा आहे तुंहिंजो? कहिड़ा मसइला आहिनि भला तव्हांजे ॻोठ में पाणी तव्हां उठनि ते खणी था वञो हिते रोड रस्ता कोन्हनि इन खां अलावा ॿिया कहिड़ा मसइला आहिनि? असां पाणी जी सहूलियत कोन्हे रोड जी सहूलियत कोन आहे बसि इहो जो हूंदो आहे। हीउ केतिरा ॾींहं पाणी हलंदो आहे? कहिड़ो ही हाणे जा हिकिड़ी पखल ॿ पखल इहो हलंदो 2 ॾींहं या 3 ॾींहं न हूअं जेकॾहिं अॼु त तव्हांखे पाणी मिलियो आहे हूअं आम ॾींहंनि में पाणी तव्हां किथां आणींदा आहियो? असां खूह आहिनि हुन में पाणी कढंदा आहियूं। केतिरो परे खूह आहिनि? खूह हितां दड़े जे परे बसि। हा उते भला पाणी खारो आहे या मिठो आहे? खारो आहे। पीअण लाइ तव्हां खारो पाणी इस्तेमालु कंदा? माल बि पीए त असीं पीअंदा कुझु कड़ो आहे पाणी घणो। हिन ॻोठ में चाचा रोड रस्ता कोन्हनि छाजे करे भला? रोड पहिरीं अॻे कोन हींअर कुझु थोरो थियो आहे उहो बि साल खनि थियो कमु अॻिते कमु कोन थो हले। मुंहिंजे तर जो हाल जे
पुछंदे मुंहिंजे तर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरंदड़ा बर जो हाल जे पुछंदे बरंदड़ा बर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो। हुकूमती दावनि बावजूदि थरपारकर ज़िले समेत जेके बि थर जा इलाइक़ा आहिनि उन में हिन वक़्तु ताईं बि ॾुकार वारी सूरत हाल आहे। हिन वक़्तु असां जेको आहे उमरकोट जे हिकिड़े ॻोठ जेको मूंधार में बीठा आहियूं, जिते हितां जा हिन ॻोठाणनि जा खोड़ सारा मसइला आहिनि, जिते पाणी पीअण जी का बि सहूलियत कोन्हे। हितां जा जेके स्कूल आहिनि उहे तबाह लॻा पिया आहिनि। हिते जे इलाइक़े वासियुनि सां अचो त ॻाल्हि ॿोल करे उनजो छा चवणु आहे, कहिड़ा हिन सां हिते मसइला दरपेश आहिनि। चाचा नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो मोरिंदा। कहिड़ो ॻोठु आहे? मूंधार नोड़ी। कहिड़ा मसइला आहिनि हिते? मसइला साईं पाणी जो मसइलो आहे, तमामु वधि खां वधि पाणी जो आहे। पियो ॾुकार आहे, काल साली आहे, हिन में का बि शइ कोन थी मिले। ऐं त ॾुकार जे हिसाब सां वेठा आहियूं। पाणी जी तालीम जी को बि असां वटि हिते न, मास्तर जी या पढ़ाई जी का सवारी जी बि का बि रोड जी का बि असांखे सहूलियत कोन आहे। पाणी किथां ईंदो आहे हिते? पाणी असां ईंदो आहे जालूचोरे में वठी ईंदा आहियूं। हितां घटि में घटि न आहे 12 किलोमीटर आहे। केतिरे जो पाणी तव्हां छा पैसनि वारो पाणी था पियो? पैसनि जो न, उठनि ते ई पखालूं भरे उठनि ते उतां आणूं था। कीअं भला इहो पाणी तव्हांखे पूरो थींदो? असांखे पूरो थींदो आहे। ॾींहं जो असीं माना हिकिड़ो ड्रम खपाईंदा आहियूं, उहो 5 ॾींहं छॾे उहो पाणी पेट में पीअण जे लाइ, ॿियो कड़वो पाणी आहे, खारो पाणी आहे। हिते खूहनि जी छा पोज़ीशन आहे? जीअं हिकिड़ो हुकूमत चयो त असां टांका ॾिनल आहिनि या टीए में इंतज़ामिया हिते पाणी पहुचाए थी, उनजी छा पोज़ीशन आहे? असांजी पाणी खूहनि जी पोज़ीशन आहे, खारो पाणी आहे। उहो पंहिंजो जेकॾहिं खूह खोटे अथव त 3 लख रुपया खपनि था। 3 लख मिस्किन माण्हू किथां आणे सघे उहो खूह ठहे। हिन ॻोठाणनि जो गुज़र सफ़र छा ते आहे चाचा? हिननि जो माल ते आहे, बकरी आहे, ढगी ते आहे, इन ते आहे, ॿियो को बि गुज़ार कोन्हे। माल में भला के बीमारियूं वग़ैरह? बीमारी आहे, बिल्कुलु बीमारी आहे। मरण पियूं बुख जे बहाने मरण पियूं, बीमारी बि आहे। चाचा नालो छा आहे तव्हांजो? नालो मुंहिंजो हामिद आहे। कहिड़ो इलाइक़ो आहे? इलाइक़ो अमरकोट आहे। कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे हिन ॻोठ में? कहिड़ा मसइला आहिनि? मसइला असांजे ॻोठनि में कारसाजी जे करे माण्हुनि सां तमामु तकलीफ़ूं आहिनि। माल जूं आहिनि, माल जी खुराक कोन आहे। माण्हू ॿचिड़े वाल किथे पहुची कोन था सघनि, हुननि जो सीधो समारे कोन आहे। ऐं बाक़ी जो असां वटि इहे सुवारी आहे, इन जो असां वटि कोई रस्तो रोड इहो निकिरनि पिया या असांखे पहुतो कोन आहे। हिते तव्हांजे ॻोठनि जा भला ॿार स्कूल वग़ैरह में कीअं वेंदा हूंदा? हिते 8 दाणे हिते आहिनि, पोइ अमरकोट को किथे ख़र्चनि में। हिते असां वटि उहो स्कूल ई कोन आहे, 10 11 तक असां वटि कोन आहे। ऐं हुन खां सवाइ ॿियो जेको असां वटि लाइट आहे, लाइट जो असां वटि को वैल्यू कोन आहे। स्कूलूं ठहियूं पियूं आहिनि, हिननि में को लाइट न, का ॻाल्हि न। ॻोठनि में भला लाइट आहे? ॻोठनि में जेका न ॻोठ जेके आहिनि न असांजा हिते 2 टे पिया आहिनि, हिननि में असां वटि लाइट कोन आहे। ये जेके असां कारसाली आहिनि ॾुकार आहे, उहे रोज़ पाणी जी तकलीफ़ जाम आहे। माल खे बीमारी, हुनजो इलाजु कोन्हे। माण्हू सभु ग़रीब आहिनि। हिन इलाइक़े में माण्हू शौकर केर बि कोन्हे, सभु ग़रीब वीचारा आहिनि। ऐं ॿियो त इहो जेका आहे तरक़ीकार कोई कमु कोन्हे। हिन का रोड आहे कोन, बिजली कोन्हे। हीअ जेके 8 9 ॻोठ ते वेझाई। कहिड़ा ॻोठनि जिते मसइला आहिनि? मूंधार आहे, सिलारियो, रामबावा, जूनी मूंधार, हीअ मुला जी धारी, मुला इमाम जी, फतेली, हेॾां वावड़ी, खंगार जी ढाणी, समेजे जी, इहे सभु जेके आहिनि 8 ॻोठ 10 9 डाबियो, जूनकी, रायल, इहे जेके हिते माना तकलीफ़ ॾी आहे साईं। इहो हालात
आहे माल खे चढ़ो बि कोन्हे पाणी बि नथो मिले कड़ो पाणी कीअं भला गुज़र सफ़र चाचा तव्हांजो थींदो हूंदो साईं बसि अलाह ठाहे पियो जालूचनि खां पाणी आणो भिटारे खां आणो मींदरे जे पार खां मिठो पाणी पीअण बचण जे लाइ उतां खां आणूं था 700 रुपया ॾे पोइ मण वठी था अचो माल जे लाइ हिकु 800 700 उते 600 में मिले 500 मिले हिते 200 उन्हनि जो किरायो ॾियो माल जे लाइ खड़ आहे हिकु जीत आहे हिकु जो कुझु आहे असांजे चूरी आहे उहो को वैल्यू कोन आहे हुन खां सवाइ माण्हुनि जो वैल्यू कोई कोन आहे पोइ हिते तमामु थियल आहिनि ऐं वधीक त मुंहिंजो रब ॾे बि इंसानु केतिरो ॾींदो ऐं मदद आहे हिकिड़े ॿिए जी जेकॾहिं टेम जी जेकॾहिं कोई मथे करे सघनि था उन्हनि खे अला न्याज़ हुआ त उहो करनि था उहो वधीक आहे हिते जे ॻोठ वारनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा इहो ॾिठो हूंदो हितां जा जेके मासूम ॿार आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि जेके पुरसरार बीमारियुनि में मुब्तला आहिनि अचो त हुन हवाले सां हिन ॻोठ जो जेको चङो मुड़ुस सां गॾु अचो हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियो छा चवणा चाचा नालो छा आहे तव्हांजो नवाब नालो नवाब कहिड़ा मसइला आहिनि चाचा ॻोठ में ॻोठ में आहे बुखार पोलियो आहे ॿियो छोकिरो आहे को माना कालरी आई ये जेको आहे जाम आहे ॿिया उन खां अलावा पाणी पीअण जे लाइ ॿिया के मसइला आहिनि पाणी पीअण पाणी असां वटि पीअण जो पाणी असां वटि आहे कड़ो पाणी आहे तमामु न हुकूमत जो इहो चवणो त असां पाणी पहुचायूं पिया कड़ो पाणी आहे तर जो कैंपू वग़ैरह पहिरीं के लॻियो न कैंपू कोन लॻियो असां वटि कोन लॻियो त हिननि ॻोठाणनि जो ॿिया कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि को लाइट वग़ैरह जो कोई स्कूल जो कोई अस्पताल जो कोई सिहत जी सहूलियत आहे असांजे सिहत लाइट कोन आहे असां वटि ॿियो डॉक्टर न आहे असां वटि को हिकु डॉक्टर हुजनि था न हू मंज़ूर न आहे अस्पताल आहे असां वटि हिकिड़ी मिली आहे लोकल वोट जी पंहिंजी नाज़मन ॾिनी हुन में डॉक्टर कोन थो रहे ऐं अमरकोट मरीज़ खणी वञूं था अमरकोट में हुते इलाजु कराए वापसि वठी था अचूं कहिड़ो ज़रियो आहे भला हितां जे माण्हुनि जो गुज़र सफ़र जो गुज़र सफ़र माण्हुनि में आहे इहो मज़दूरी करनि था वीचारा को मालडो आहे ॿियो आहे मिड़ई मर्त बसरो करनि था माल विकिणी स्कूल वग़ैरह स्कूलूं असां वटि हिकिड़ी स्कूल आहे हुन में मास्तर बि कोन आहिनि सरकारी मास्तर बि कोन आहे असां पढ़ाऊं था ॿार ॾाढा मदरसे में पढ़ाऊं था ऐं ॿियो स्कूल असां वटि आहे हिकिड़ी आहे हुन में मास्तर वास्तर कोन आहे मिली हिकिड़ी आहे केतिरे अरसे खां जायु जेका खां पोइ जेको हले पियो घणी उमिरि हूंदी ॿार जी 5 साल आहे 5 साल अथई भला हिते डॉक्टरनि वग़ैरह खे तव्हां ॾेखारियो न सभु कुझु कराए छॾियो डॉक्टर हैदराबाद कराची सभु कराए तव्हां वटि केरु ईंदो आहे भला कोई हिते माण्हू ईंदो केरु कोन असीं पाण वठी था वञूं त शहर हिते किथे को बि कोई कोन्हे मुझे तर जो हाल जे पुछंदे मुझे तर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरदड़ा पर जो हाल जे पुछंदे बरदड़ा पर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो तव्हां हिते जे रवासियुनि जा वीचार ॿुधा हूंदा जेको ग़ज़ाई खोट सबबु जेके मुख़्तलिफ़ पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि उन खां अलावा जेको सही खाद खुराक न हुअण जे करे बि इहे इन बीमारियुनि में मुब्तला थी सघनि था हुकूमत पारां वॾियूं दावाऊं कयूं आहिनि उन बावजूदि अॼु ताईं हिननि ॻोठनि में को बि हुकूमती नुमाइंदो न पहुतो आहे सिर्फ़ु समाजी अॻुवाण पहुता आहिनि जिन पंहिंजो जेका हिते कैंप लॻायो आहे हितां जो ॻोठाणनि जो चवणु हो त असां जेके बुनियादी मसइलनि समेत जेको पीअण जे पाणी खां अलावा जेके बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहियूं हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी इन्हनि ॻोठाणनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि कैमरामैन हबीबुल्ला लगारी एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पवार SN TV न्यूज़ उमरकोट।